शिकारपुर जमियत उलमा इस्लाम हल्का नंबर 2 ऐं शहर शिकारपुर जे आमला जो मुश्तरका इजलास हाफ़िज़ मोहम्मद याह्या महर जी रिहाइशगाह ते कारी मुजीबुर रहमान जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में कारी मुजीबुर रहमान मदनी, मौलाना मुश्ताक अहमद, मौलाना मोहम्मद यूसुफ सुमरो, मौलाना अहमद अली ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में बल्दियाती इलेक्शन लाइ वार्ड नंबर 27, 28, 29 लाइ बाडी तश्कील ॾिनी वई, जेका 5 साल कम कंदी। बाडी में मौलाना अली हसन मारफानी, हाफ़िज़ मोहम्मद याह्या महर, मौलाना अब्दुल समी महर, हिम्मत अली बलोच, अलहादात शरी ॿिया बाडी लाइ सिलेक्टेड कया विया। इजलास में कारी मुजीबुर रहमान ॿियनि जो चवणु हो त समूरा उहिदेदार हाणे खां ई पंहिंजी तयारी करणु शुरू कनि। कहिड़े बि टाइम मथां क़ाइदीन इस्लामाबाद जी तरफ़ पहुचण जो हुकुम करे सघे थी। असांखे हर टाइम तयारु रहणो आहे। इजलास में शहर जे ॿियनि अहम इश्यूज़ ते गौर वीचार कयो वियो। इजलास में आयल महिमाननि लाइ हाफ़िज़ मोहम्मद याह्या महर ताम जो बंदोबस्त कयो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।